अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद बमर शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। नाज़रीन, नवाब अली मोहम्मद भट्ट अलीआबाद थाने जी हद कचे वारे इलाइक़े में मिठी शहर का मजदूरी संगे आयल भील बिरादरी जी समीना धी लीलू भील के मुबैना तौर अगवा किया वियो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर ख़ालिद लाखो जी खबर मूजिब अगवा थियल छोकरी जे पी लीलू भील मौजूद ॻोठ कासिम राहो जो रहवासी हसन पुट अली राहो मुझे 13 सालन जी न्याणी समीना के हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे वियो आहे, जेका नाइंसाफ़ी आहे। हुननि मुतालबो कयो आहे त छोकरी वापस कराए इंसाफ़ कयो वञे ऐं जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। होॾां वारसनि पारां अलीआबाद थाणे ते हसन राहो खिलाफ़ NC दाख़िल कई वई आहे। राब्तो कंदे अलीआबाद थाणे जे वॾे मुंशी हारून रिंद ॿुधायो त वाक़िए जी NC दाख़िल कई आहे। पुलिस जाइ वारदात ते वियल आहे, मामले जी जांच करियूं पिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।